सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। अव्हां खे ॿुधायूं पिया त जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया आहिनि, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया, जंहिं बाद रहवासी सख़्त परेशान आहिनि। अव्हां खे आगाह कयूं पिया, सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿिनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया, जंहिं सबबि रहवासी सख़्त परेशान आहिनि। मियाँसाब मां तफ़सील मालूम कंदासीं। सिंध टीवी न्यूज़ रिपोर्टर वाहिद नबी भुट्टो खां। जी वाहिद नबी, आगाह कजो। जी मारे बिल्कुल ॿुधाईंदा हलूं त हिन वक़्तु जेको आहे मियाँसाब, सुल्तानकोट, हुमायूं ऐं जहानवाद जे नंढनि वॾनि ॻोठनि में मिटीअ जे पहिरियां तूफ़ान बाद हिन वक़्तु जेको आहे किथे तेज़ त किथे हल्की बारिश जो सिलसिलो जारी आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे, जॾहिं त जेके हेठाहीं वारा इलाइक़ा आहिनि उन्हनि में पाणी मौजूदु थी वियो आहे। इहो तव्हांखे ॿुधाईंदा हलूं। हिन तेज़ हवा सां जेके खणा घर आहिनि ऐं सोलर प्लेट आहे उन्हनि खे शदीद नुक़सानु थियो आहे। पर हिन वक़्तु बि जेकी हीअ बरसाति जो सिलसिलो आहे उहो जारी आहे। जेके नंढा वॾा जेके शहर आहिनि उन्हनि में गैस ऐं बिजली हिन वक़्तु बंदि थी वई आहे। ऐं तव्हांखे ॿुधाईंदा हलूं, हिन तेज़ तूफ़ान सबबु काफ़ी जेको आहे जेके वण लॻल आहिनि उन्हनि जा जेके टामियूं करण सां वणनि जो नुक़सानु थियो आहे। उन खां अलावा जेके शहरी आहिनि उन्हनि खे इहा दुश्वारी आहे त हिन वक़्तु जेकी गैस आहे उहा बिजली बंदि थी वई आहे। मौसम ख़ुशगवार थी वई आहे। जी ठीक आहे, महिरबानी अव्हां जी वाहिद नबी आगाह करण लाइ। नाज़रीन, अव्हां खे सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि जी सूरत हाल बाबति आगाह कयूं पिया। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में तेज़ हवा सां बरसात पई आहे, जंहिं बाद गर्मीअ जो ज़ोर घटिजी वियो आहे। जैकबाबाद, मुबारकपुर ऐं मियाँसाब समेत ॿियनि इलाइक़नि में विस्कारो थियो आहे। बरसात बाद हेठाहीं वारा इलाइक़ा ॿुॾी विया।